खबर शामिल कंदालू। नौशेरो फिरोज में मुआणनि खिलाफ गलत बोली इस्तेमाल करण ते सूबाई वजीर सकावत सरदार शाह खिलाफ नौशेरो फिरोज शहरी हुबदार मल्ला पारां पिटीशन दाख़िल कराई वई आहे। पिटीशन दाख़िल करण बाद अदालत संदसि नोटिस जारी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील वठंदासूं नौशेरो फिरोज मां शौकत मलिक खां। जी शौकत, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सकाफ़त जे सूबाई वज़ीर पारां मुहाणनि ख़िलाफ़ ग़लत ॿोली इस्तेमालु करण खां पोइ नौशेरो फिरोज़ जी अदालत में ॻोठाणे हुबदार मल्ला पारां पिटीशन दाख़िल कराई वई आहे। इन सिलसिले में एडवोकेट नायाब मल्ला ॿुधायो त सूबाई वज़ीर सरदार शाह लखे मुहाणनि जी दिलि आज़ारी कई आहे। हिन जो चवणु हो त अदालत पारां 25 जून जी तारीख़ मुक़ररु कई आहे, जॾहिं त SSP समेत लाॻापियल माण्हुनि ॾांहुं नोटिस जारी कया विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध असेंबलीअ में गुज़िरियल ॾींहुं PTI जे मेंबरनि पारां घोड़ करण जे जवाब में सूबाई वज़ीर सकाफ़त चयो त जेकी राति जो ट्रक बीहारे बीठा हुआ त उहे सुबुह जो सूबाई असेंबलीअ जा मेंबर थी विया। मच्छी मार्केट चवण बि तोहीन आहे। सुबुह जो एहतजाज कंदा त असां वधीक महज़ब आहियूं। हिननि खां अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते हिन जे ख़िलाफ़ु इहा पिटीशन दाख़िल कई वई आहे, जंहिंजी 25 जून ते तारीख़ मुक़ररु कई वई आहे। जी